YouTube दुनिया जो सभ खां मक़बूल वीडियो स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म आहे, जंहिं ज़िंदगी सां वाॻियल हर मौज़ूअ बाबति लखें वीडियोज़ मौजूदु आहिनि ऐं करोड़ें वाहपेदार हर रोज़ YouTube ते वीडियो ॾिसणु पसंदि कंदा आहिनि। जॾहिं त पाकिस्तानी 2023 में YouTube ते कहिड़ियूं वीडियोज़ ॾिसंदा रहिया, इन हवाले सां रिपोर्ट जारी कई वई आहे। YouTube तरफ़ां जारी कयल लिस्ट में ॿुधायो वियो आहे त 2023 दौरान पाकिस्तान में टॉप ट्रेंडिंग लिस्ट ॾिसी अंदाज़ो थिए थो त माण्हू YouTube ते ड्रामा ॾिसणु वधीक पसंदि कनि था। 2022 में सभ खां वधीक ॾिठल या टॉप ट्रेंड कंदड़ 10 मां 4 वीडियोज़ ड्रामनि जूं आहिनि। 2023 में पाकिस्तान में सभ खां वधीक ॾिठी वेंदड़ वीडियो ड्रामे तेरे बिन जी आहे। तेरे बिन जी आख़िरी क़िस्त पाकिस्तान में सभ खां वधीक ॾिठी वई। 2022 में टेलीफिल्म रूपोश पाकिस्तान में सभ खां वधीक ॾिठी वेंदड़ ॿी वॾी वीडियो आहे। 2021 में ड्रामे ख़ुदा और मोहब्बत जे सीज़न 3 जी पहिरीं क़िस्त वायरल थी। 2023 में टॉप क्रिएटर्स में ज़मज़म इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडिंग में रहियो। लकी भाई ॿियो मक़बूल तरीन क्रिएटर करार ॾिनो वियो, जॾहिं त शहर में बहराड़ी 3, सलमान नोमान 4 ऐं सिस्ट्रोला जी 5 नंबर ते आहिनि। इन खां पोइ पाक टाउन विलागर्स में ज़मज़म इलेक्ट्रॉनिक्स, अरीबा परवेज़, अली बलोच ऐं मुश्कत खान तरतीबवार 2, 3, 4 ऐं 5 नंबर ते रहिया। 2023 में पाकिस्तान में सभ खां वधीक ॾिठी वेंदड़ म्यूज़िक वीडियोज़ में सभ खां मथे मछली पला खिलाऊं तुम्हें सिंधु दरिया के किनारे जी वीडियो रही। 2 नंबर ते बॉलीवुड फिल्म ज़रा हटके ज़रा बचके जो गानो तेरे वास्ते। 3 नंबर ते भारतीय गानो क्या लोगे तुम आयो। ज़िहाले मस्किन बकुम बरंजिश 4 ऐं गानो फिर और क्या चाहिए 5 नंबर ते रहियो। 2023 में पाकिस्तान में शॉर्ट वीडियो पत्ती को बनाया पायल रही।